नाज़रीन, खैरपुर जे राबेल चौक ते गंदगीअ जो आज़ार आहे। शहरनि मुसलसिल दाऊं करण जे बावजूदि सफ़ाई आहे उहा नथी आहे, जंहिंजे करे शहरनि एतिजाजनि तौरु जेको गंद हुयो पहाड़नि में पियल उहो रोडनि ते उछलाए एतिजाज कयो आहे। चो त उन हवाले सां हिते शहरी मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। साल खां वठी इहो कचिरो हिते गॾु थियो आहे, घटि में घटि 2 ट्रालियूं कचिरे जूं आहिनि। एॾी हिते हालत अंदरि जे बाहि लॻे त सभु घर सड़ी वञनि। असां हिनखे चई बीठा आहियूं कचिरो अचे पाण खणायो, पोइ न पिया खणाइनि। असां अंत पंहिंजो पाण कढियो आहे ॿाहिरि। हिननि खे चऊं था, हे चवंदा असांजी हद न आहे, बाक़ी हद कंहिंजी आहे। सफ़ाई यार ॿाहुनि खां वठी ॾेखारियूं था, खणो छो था अचे, असांजी हद ई न पाण मथे वञी ॿुधायो, हुनखे ॿुधायो ईअं की फलाणे गंद जो आज़ार आहे ॾाढो। असां हिते चई बीहो आहे, नथा खणनि। साल खां मथे थी वियो आहे, वॾा ढुंढ थी विया, वरी जो उछलियो आहे पाण। असां ॾाढो बेज़ार थी विया आहियूं। गंदगी आहे हिते, जेको आहे बीमारियूं पैदा थियंदियूं इन गंदगी जे करे। नालियुनि गटरनि तक़रीबन साल खनि थी वियो आहे, सफ़ाई न आहे। गंदगी जो आधार आहे, साल 6 महीना थी विया आहिनि, रोज़ चई बीठा आहियूं, चवंदा असांजी हद ई न आहे। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादम दिड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर।